नाज़रीन, प्रेस क्लब शाह जी मशीन जी 20 सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत करे सालगिरह जो केक काटियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नज़ीर सोलंकी मूजिबि प्रेस क्लब शाह जी मशीन जी 20 सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें SS न्यूज़ जे CEO साजिद अली सोलंकी, सिंध पेपर्स एसोसिएशन जे सदर काज़ी शफ़ीक अहमद, सहाफ़ी इत्तेहाद ख़ैरपुर जे सदर ग़ुलाम हुसैन चांग, सिंध प्रेस क्लब राणीपुर जे सदर गुलन ॼामड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब में सहाफ़ी शमन राजपर, UC गडेजी जे ज़िलई काउंसिल जे मेंबर हाजी अब्बास राजपर, UC बाला सेठारजा जे ज़िलई काउंसिल जे मेंबर इमदाद अली सोलंकी, UC बाला सेठारजा जे चेयरमैन डॉक्टर ज़ाकिर सोलंकी, UC गडेजी जे चेयरमैन रईस मदद अली शाहाणी, वाइस चेयरमैन UC बाला सेठारजा सरदार मक़बूल अहमद सहतो, PP कराची जे सरगर्म अॻुवान आशिक़ हुसैन राजपर, लियारी प्रेस क्लब जे सदर ग़ुलाम अकबर राजपर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। आख़िर में आयल महिमाननि खे गेड़ू अजरक उॾाया विया।